टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में हली कर। अॼु असां क्लास 10 जो सबक़ 17 पढ़ंदासूं। सुठियूं छोकिरियूं। शबनम ऐं नूरी पाण में साहेड़ियूं आहिनि। हिकिड़े ई पाड़े में रहंदियूं आहिनि। स्कूल ऐं क्लास बस साॻियो अथनि। ॿई ॼणियूं पढ़ण में होशियार ऐं महिनती आहिनि। स्कूल मां घर जो कमु मिलंदो अथनि त इहो बि गॾिजी करे वठंदियूं आहिनि। नूरी जी माउ ॿिन्ही खे सिबणु भरणु बि सेखारियो आहे। शबनम ऐं नूरी कॾहिं बि वांदियूं कीअं न वेहनि, को न को कमु पियूं कंदियूं आहिनि। जीअं सिबणु ऐं भरणु, बूटनि खे पाणी ॾियणु, थांऊं मलणु, घर जी छंड फूक करणु। सफ़ाई सां त ॾाढी दिलि अथनि। कपिड़ा अछा उजरा हूंदा अथनि। घर खे साफ़ सुथिरो रखंदियूं आहिनि। ॿियनि छोकिरियुनि सां गॾिजी क्लास बि साफ़ रखंदियूं आहिनि। शबनम ऐं नूरी रांदि महल रांदि रूंद कंदियूं आहिनि। कॾहिं गुॾी रांदि त कॾहिं टापू रांदि, कॾहिं बाल जटनि त कॾहिं नोड़ी टिपण वारी रांदि। शबनम ऐं नूरी जी क्लास में शमीम बि पढ़े थी। उहा कुझु ॾींहं खां स्कूल न पई आई। खेनि ख़बर पई त हू बीमार आहे ऐं अस्पताल दाख़िल आहे। शबनम पंहिंजी माउ सां इहा ॻाल्हि कई ऐं चयो त आऊं ऐं नूरी शमीम जी तबियत पुछण लाइ अस्पताल वञनि थियूं घुरूं। मांसि चयो त धीउ, कंहिं बीमार जी तबियत पुछणु सुठी ॻाल्हि आहे। शबनम जी माउ ॿिन्ही खे अस्पताल वठी वई। वाट ते हिन शमीम लाइ कुझु मेवो वरितो। शमीम नूरी ऐं शबनम खे ॾिसी ॾाढी ख़ुशि थी। थोरनि ॾींहं में शमीम चङी भली थी स्कूल आई। सभिनी छोकिरियुनि खेसि चङ भलाई जूं मुबारकूं ॾिनियूं। शबनम ॾिठो त शमीम कुझु उदास आहे। पुछण ते हिन शबनम खे चयो त अदी शबनम, बीमारी जे करे मुंहिंजी पढ़ाई जो नुक़सानु थियो आहे। इम्तिहान बि वेझो आहे। उन ते नूरी चयो, भेण, उन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे। पाण गॾिजी पढ़ंदियूंसीं। पोइ शबनम, नूरी ऐं शमीम गॾिजी इम्तिहान जी तयारी कई। इम्तिहान में पंहिंजी साहेड़ियुनि सां गॾु शमीम बि सुठियूं मार्कूं खणी पास थी। सॼो सबक़ पूरो थियो। वीडियो चैनल खे सब्सक्राइब कंदा, तव्हांखे अपडेट मिलंदी रहंदी।